अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम द न्यूज़ रिव्यू से गॾु मां आहियां मेज़बान फयाज़ नाज। गुफ्तगू कंदासूं सिंध जी राजधानी कराची में सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी जे घर ते हिकु दफ़ो ॿीहर नेब जेको आहे उहो रेड कयो आहे ऐं तोड़े जो हिन भेरे नेब जी रस्ता रोक कई वई आहे ऐं नेब खे अंदरि दाख़िल थियणु न ॾिनो वियो आहे। पर नेब जी टीम केतिरनि कलाकनि खां वठी आगा सिराज दुरानी जे घर जो घेरो कई वेठी आहे। आगा सिराज दुरानी जी जेका ज़मानत हुई उहा रद्द कई वई आहे ऐं उन रद्द थियण जे करे नेब जेको आहे उहो फ़ैसिलो अदालत जेको आहे उहो फ़ैसिलो महफ़ूज़ कयो जेको अॼु हुन जारी कयो आहे। ऐं जीअं ई अदालत जो फ़ैसिलो जारी थियो आहे त नेब जी टीम जेका आहे उहा आगा सिराज दुरानी जी कराची वारी रहाइशगाह ते पहुची वई आहे। उते इम्तियाज़ शेख साहब बि पहुतो ऐं उनखां अलावा पीपल्स पार्टी जे कारकुननि जो हिकिड़ो वॾो अंग जेको आहे उते पहुतल आहे ऐं पूरी पाकिस्तान जी मीडिया जेका आहे उहा उते मौजूदु आहे। हिकिड़ी सूबे जी जेका आहे असेंबली जो कस्टोडियन ऑफ द हाउस जेको आहे उनजे घर जे ॿाहिरां इहो जेको आहे तमाशो लॻल आहे ऐं इहो को पहिरियों दफ़े कोन पियो थिए। इहो अॻु में बि आगा सिराज दुरानी साहिब जे घर ते छापो लॻो आहे ऐं केस जेको आहे नेब जो उहो ई साॻियो केस जेको हूंदो आहे एसेट्स बियॉन्ड द मीन्स, यानी पंहिंजो आमदनी खां वधीक ज़रियनि खां वधीक आमदनी जो केस जेको आहे उहो आहे तक़रीबन नेब जी दावा आहे त 1.6 अरब रुपया जेके आहिनि उहे आगा साहब जेके आहिनि उहे उन ते ग़लति तरीक़नि सां जेके आहिनि उहे गॾु कया आहिनि ऐं उनजे लाइ नेब जी जेका आहे जेको रेफरेंस आहे उहो कोर्ट में आहे। पर बहरहाल मसइलो इहो आहे त इहो जेको सिलसिलो आहे नेब जो इहो सिलसिलो काफ़ी अरसे खां वठी असांखे परवेज़ मुशर्रफ जे ॾींहंनि खां वठी नज़र अचे थो पियो त नेब जेका आहे पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन लाइ जेका उहा इस्तेमालु थींदी रही आहे। आगा सिराज दुरानी खे इन केस में 20 फरवरी 2019 ते इस्लामाबाद मां गिरफ़्तार बि कयो वियो हो। हाणे उनखां पोइ हुनजे घर ते छापो बि लॻो हुयो। हाणे हिकु दफ़ो ॿीहर वरी छापो लॻो आहे। केस जी तफ़सीलात मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे कराची जे ब्यूरो चीफ जनाब अब्दुल्ला सोलंकी साहब सां। अचो त हुन सां खां तफ़सील वठूं पोइ हुन ते वधीक तबसरो कयूं था। अब्दुल्ला सोलंकी साहब अपडेट कजो त हीउ केस जेको आहे आगा साहब ते इन जी तफ़सील छा आहिनि? फयाज़ ही आगा सिराज दुरानी जो केस जेको हलंदड़ हुयो उन जी में तक़रीबन मिल्कियत जेकी हुई उहा आमदनी खां वधीक ठाहिण वारा जेके असास आहिनि उन ते नेब जांच करे रही हुई। उन खां पोइ जेको आहे सो पहिरियां नेब इस्लामाबाद मां आगा सिराज दुरानी खे गिरफ़्तार कयो हुयो, जंहिंखां पोइ जेको राहदारी रिमांड वठण खां पोइ कराची में आंदो वियो। आगा सिराज दुरानी जेल में रहियो। जेल में रहण खां पोइ वरी उनखे जेको आहे सब जेल करे असेंबली में बि रखियो वियो। हिन वक़्तु जेको आहे सो उन केस जी जांच हलंदड़ हुई, पर नेब ऑर्डिनेंस जा इहे असर आहिनि जीअं हू पास थियो। उनखां पोइ काफ़ी जेके केस आहिनि उहे सिंध हाई कोर्ट जेकी एपीलेंट कोर्ट आहे ज़मानत जा केस उन्हनि में हलंदड़ हुया। उन्हनि में घणा ई केस जेको आहे सो अदालत माज़रत करे चयो त उहे इस्ताब अदालत मां ई जेको आहे हलंदा। पर जेको अॼु जेको फ़ैसिलो महफ़ूज़ थियल हुयो सिंध हाई कोर्ट में आगा सिराज दुरानी जो उन में जेको आहे आगा सिराज दुरानी पेश न थियो त हुनखे शायदि अॻु में ॼाण मिलियल हुई। जंहिंखां पोइ जेको आहे सो अदालत उहो फ़ैसिलो ॿुधाईंदे आगा सिराज दुरानी ऐं संदसि जेको पुटु आहे उन जी ज़मानत रद्द करे छॾी, जॾहिं त संदसि ज़ाल ऐं धीअ जी जेकी ज़मानत आहे उहा मंज़ूर करे वरिती हुई। हिन में आगा सिराज दुरानी जो जेको फ़ैसिलो आहे उन खां पोइ आगा सिराज दुरानी खे गिरफ़्तार करण लाइ जेकी नेब जी टीम आहे उहा आगा सिराज दुरानी जे जेको कोट दुरानी जेको कराची में बंगलो आहे उते जेको आहे सो नेब 2 वीगो समेत ऐं हिकु जेकी उन्हनि जी गाॾी आहे जेके में उहो गिरफ़्तार करण खां पोइ हुन में खणी वेंदा आहिनि। उहा गाॾी पिणु जेको आहे उते पहुती हुई। जॾहिं नेब जी उन में कार्रवाई में पुलिस पिणु जेको आहे नेब सां गॾु आहे। हिन वक़्तु बि जेको आहे आगा सिराज दुरानी जे गिरफ़्तार करण लाइ नेब जी टीम जेको आहे आगा सिराज दुरानी जे बंगले में अंदरि दाख़िल आहे ऐं उते जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेके हुन जा बंगले जा रूम्स आहिनि उहे पिणु जेको आहे चेक करण खां पोइ जेको मुलाज़िम आहे उन्हनि खां पुछाणो कयो त मुलाज़िम ॿुधायो त आगा सिराज दुरानी हिते न आहे, तंहिं करे जेको आहे कोर्ट में पेश न थियो हुयो। पर अॼु जेको आहे कोर्ट इहो पिणु जेको आहे सिंध हाई कोर्ट में इहो कयो वियो त आगा सिराज दुरानी समेत जेके ॿिया माण्हू आहिनि उहे पेश थियनि त उनखां पोइ जेको आहे फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। पर जेको आहे आगा सिराज दुरानी हुन में पेश न थी सघियो, जंहिंखां पोइ इहो फ़ैसिलो ॿुधाईंदे आगा सिराज दुरानी ऐं संदसि पुट जी ज़मानत रद्द करे छॾी। जंहिंखां पोइ जेको आहे हिन वक़्तु नेब जी जेको उहा कार्रवाई आहे त हुनखे गिरफ़्तार करण लाइ उनजे बंगले ते हिन वक़्तु जांच करे रही आहे। जॾहिं त नेब पिणु जेको आहे सो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां
इस्लामाबाद में भी जेको आहे सो उहो जांच करे रही आहे। ऐं पर आगा सिराज दुरानी न त कराची जे बंगले में आहे, न वरी जेको आहे सो पंहिंजे गढ़ी अखीन वारे बंगले ते आहे। अहिड़ा इतला मिलनि पिया त आगा सिराज दुरानी हिन टाइम इस्लामाबाद आहे। पर जेको आहे सो हिन मामले में जेके हिते MPs आहिनि, ख़ासि तौर ते सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख समेत ॿिया जेके पीपल्स पार्टी जा MPs आहिनि ऐं उहे आगा सिराज दुरानी जी जॻह कराची वारे बंगले ते जेको आहे अचण जो सिलसिलो जारी आहे। वॾी महिरबानी अब्दुल्ला, तव्हां असांखे अपडेट कयो। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी कस्टोडियन ऑफ द हाउस सिंध असेंबली जो स्पीकर आगा सिराज दुरानी उनजे घर जो घेराव करे नेब जेका आहे जहिड़े नमूने सां कार्रवाई करे पई। असां केतिरा दफ़ा ई जेको आहे पूरे पाकिस्तान जी मीडिया जे अंदरि नेब जे हवाले सां जेका गुफ़्तगू थींदी रहे थी पई त नेब बुनियादी तरह ते हिकिड़ो एहतसाब जो इदारो हुजण जे बजाए हिकिड़ो इंतकाम जो इदारो बणिजी चुको आहे। ऐं नेब जेको आहे मुसलसल जेको बि हिन जी जेको टाइम पीरियड आहे उन सॼे टाइम पीरियड में नेब पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन कंदी रही आहे। नेब जेको आहे पिक एंड चूज़ कंदी रही आहे। नेब जेका आहे उहा जॾहिं नवाज़ लीग जी हुकूमत हूंदी आहे त उन वक़्तु नेब जेको आहे ॿियनि पार्टियुनि जे ख़िलाफ़ु एक्टिव हूंदी आहे। जॾहिं PTI जी हुकूमत आहे त हाणे नवाज़ लीग सां उहो आहे। वरी जॾहिं उहो मामला ठहनि था त उहो नवाज़ शरीफ़ साहब बि ॿाहिरि हलियो थो वञे, उहो शहबाज़ शरीफ़ साहब बि ॿाहिरि हलियो थो वञे, पंहिंजो उनखे बि जेल मां ॿाहिरि कढियो थो वञे। उहो साद रफ़ीक़ खां वठी ख़्वाजा आसिफ़ खां वठी ॿिया जेके बि पंहिंजो अहसन इक़बाल ताईं जेके नेब खे नून लीग जा घुरिबल अॻवान हुया उहे अॼु ॿाहिरि आहिनि। पर साॻिए वक़्तु जेको आहे सिंध जे अंदरि बि नेब जेके पीपल्स पार्टी जे अॻवाननि ते केस कया, पंहिंजो आसिफ़ अली ज़रदारी साहब, संदसि भेण मोहतरमा फरियाल टालपुर साहिबा, उनखां अलावा जेको आहे ॿिया जेके केसिस थिया जंहिंमें शरीर नाम मेमन आहिनि हिन जे बारे में जेके केसिस थिया, अॼु ते नेब का बि केस खे कंहिं मंतकी अंजाम ते पहुचाए न सघी आहे ऐं न का उहो थियो आहे। पर नेब जेका आहे हर वक़्तु हिकिड़ो ईअं अनगाइडेड मिज़ाइल वांगुरु जेको आहे कंहिं वक़्तु कंहिंजे घर ते चढ़ाई थी करे छॾे, कॾहिं एजाज़ अखराणी साहिब जे घर ते चढ़ाई, कॾहिं आगा सिराज दुरानी जे घर ते चढ़ाई, कॾहिं को ॿियो इन तरह जी कार्रवायूं। बहरहाल इहो सॼो जेको आहे असांखे असांजे मुल्क जे अंदरि एहतसाब जो जेको निज़ाम आहे उन जे हवाले सां केतिरा ई सवाल पैदा करे थो पियो। छाकाणि त हिन वक़्तु पंहिंजो काफ़ी दफ़ा मुख़ालिफ़ धुर जे पार्टियुनि बार बार इहो चयो आहे त मालम जबा केस जे बारे में नेब आख़िर छो जॾहिं एक्टिव थी पए ऐं जॾहिं जेको आहे BRT मनसूबे जे बारे में नेब एक्टिव थी पए, जॾहिं सुनामी 3 जे बारे में नेब एक्टिव थी पए, जॾहिं अलीमाबाद जी सिलाई मशीनुनि जे थ्रू जेका अरबें रुपयनि जी जेका मिल्कियतूं आहिनि उन्हनि जे लाइ नेब एक्टिव थी पए, जॾहिं अलीम ख़ान जे बारे में नेब एक्टिव थी पए, उन वक़्तु असां ॾिठो त प्राइम मिनिस्टर साहबु ख़ुदि नेब ते तमामु घणी कावड़ जो इज़हार कयो। न सिर्फ़ु इहो पर असांखे पोइ नज़र आयो त नेब चेयरमैन जी हिकिड़ी वीडियो अची वई आहे। उन वीडियो खां पोइ जेको आहे उन्हनि समूरनि केसिस जो जेको हुकूमत सां लाॻापियल जेके शख़्सियतूं हुयूं जंहिंमें जेको आहे अॻूणो पंहिंजो वॾो वज़ीर KPK जो परवेज़ खटक समेत इमरान ख़ान जी भेण अलीमा ख़ान साहिबा ऐं उनखां अलावा अलीम ख़ान ऐं ॿिया जेके पंहिंजो जेके माण्हू हुया उन्हनि समूरे जे बारे में जेको आहे उहो केस जेके आहिनि उहे मुलतवी उहे उन ते नेब का कार्रवाई न कई, उन ते का पेशरफ़्त न थी ऐं सभई उहे मामला ठप थी विया, बंदि थी विया। उहे दफ़्तर जेके आहिनि फाइलूं जेके आहिनि उहे दफ़्तर दाख़िल थी वियूं। उनखां पोइ जेको आहे इहो पंजाब जे अंदरि असां ॾिठोसीं उहो चैप्टर बि पूरो थियो। उहे बि हर को ज़मानतूं वमानतूं वठी हर को आज़ादी सां फिरे पियो ऐं बकौल ख़्वाजा आसिफ़ ऐं कुझु ॿियनि नून लीगी अॻुवान जे त उन्हनि जो जेको सॉफ्टवेयर अपडेट थी वियो आहे त नेब जेको आहे एहतसाब जे बजाए सॉफ्टवेयर अपडेट करण जो हिकिड़ो जेको आहे इदारो बणिजी वियो आहे जेको असांजे मुल्क में हिन वक़्तु ताईं उनजो तासुरु आहे। बहरहाल नेब हिकिड़ो आइनी इदारो आहे ऐं हिन वक़्तु ख़ासि तरह जॾहिं उनजे हवाले सां नेब जे चेयरमैन जे हवाले सां जेको नेब जे हवाले सां जेको कानून हुयो उन कानून में यकतरफ़ा हुकूमत तरफ़ां तरमीमूं कयूं वियूं आहिनि। उन्हनि तरमीमुनि जे करे जेको आहे हिकु तरफ़ इहो थियो आहे त उहो नेब जो जेको मुश्तरका यानी पूरे कंसेंट सां ठहियलु जेको कानून हुयो उहो कयो वियो आहे, उन खे ख़तमु कयो वियो आहे। उन जाइ ते हिकिड़ो ऑर्डिनेंस जारी कयो वियो आहे जेको मौजूदा हुकुमरान पार्टी यानी PTI जे जेको आला कानूनी दिमाग़ आहे फ़रोग़ नसीम साहब जेको आहे जेको कॾहिं पंहिंजो वज़ीर हूंदो आहे वरी सुबुह जो इस्तीफ़ा ॾींदो आहे
रात जो इस्तीफ़ा ॾींदो आहे, सुबुह जो कोर्ट में पेश थींदो आहे, वरी शाम जो अची कानून जे पंहिंजो वज़ीर तौरु वरी हलफ़ खणंदो आहे। इहो सिलसिलो थींदो थो अचे। उन आला दिमाग़ जो जेको आहे इहो हिकिड़ो पास ठाहियलु जेको आहे, पास न कयलु बल्कि ठाहियलु हिकिड़ो ड्राफ्ट कयलु हिकिड़ो कानून आहे जंहिंखे असांजे सदर मोहतरम जारी करे छॾियो आहे। ऐं उहो कानून जेको आहे उन कानून जे अचण खां पोइ जेको कुझु थिए पियो उन ते जेको आहे मुखालिफ़ दुर बार बार चयो पई त इहो मौजूदा हुकूमत पंहिंजो पाण खे बचाइण लाइ इहे सभु हरकतूं करे पई। बहरहाल मौजूदा हुकूमत छा थी करे पई उहो पंहिंजी जाइ ते, पर नेब जो जेको किरदारु आहे, नेब जो जेका मुल्क जे अंदरि जेका उनजी सुञाणप आहे उहा काफ़ी ख़राबु थी चुकी आहे। ख़ासि तरह हिन वक़्तु जॾहिं चेयरमैन जो टेन्यूअर पूरो पियो थिए, उन टेन्यूअर जे लाइ जेको आइनी तरह ते मुतफ़िक़ा तौर ते जेको हिकिड़ो फार्मूलो तय थियलु हुयो त भई लीडर ऑफ द अपोज़िशन ऐं लीडर ऑफ द हाउस यानी प्राइम मिनिस्टर ऐं मुखालिफ़ दुर अॻुवाण जेको आहे उहो गॾियल तौर ते नालो तजवीज़ कंदा, उहो बिल्कुलु न कयो वियो। ऐं हट धर्मी जो मुज़ाहिरो कंदे हिकु दफ़ो ॿीहर PTI जी हुकूमत इहो फ़ैसिलो कयो त उहो हिन नेब चेयरमैन खे हलाइणु चाहिनि था ऐं उनखे पंहिंजी पसंदि जो नेब चेयरमैन खपे। इहा साॻी सूरत हाल जेकॾहिं रही ऐं जेका इमरान ख़ान साहिबु जेको आहे पंहिंजे वक़्त में जीअं चवंदो हुयो त मूं नून लीग जे लाइ त हुननि खे पंहिंजे पसंदि जो चीफ जस्टिस खपे, उनखे पंहिंजे पसंदि जो नेब चेयरमैन खपे। ईअं ई साॻी रविश जेका उहा असांखे नज़र अचे थी पई त कप्तान जी जेका आहे इंतिज़ामी हुकूमती मुदे जे दौरान बि असांखे नज़र अचे थो पियो त चीफ इलेक्शन कमिश्नर खां वठी नेब खां वठी हर इदारे जे अंदरि कप्तान खे पंहिंजी मर्ज़ी जो मालिक खपे। पर ॿिया केतिरा ई सेंसिटिव इदारा जेके आहिनि उन्हनि जे बारे में बि तव्हां ॾिसो पिया त नोटिफिकेशन जा मामला कीअं डिस्टर्ब थियनि था पिया। इन सां मुल्की सालमियत खे ऐं मुल्क जी जेको आहे आलमी सतह ते जेका मुल्क जी सुञाणप आहे उनखे नुक़सानु पहुचे थो। हूअं बि असांजो मुल्क जेको आहे तय थी चुको आहे। दुनिया असांजे मुल्क खे जमहूरियत क़बूल करण लाइ तयारु न आहे। दुनिया असांजे मुल्क खे कमज़ोर जमहूरियत तस्लीम करण लाइ तयारु न आहे। हाणे दुनिया असांजे मुल्क जे निज़ाम खे हाइब्रिड सिस्टम चए पई, जंहिंमें माना जेको उनखे सवली सिंधी में जेको आहे पंहिंजो त चइजे त मुंहुं ॿाकरो त धड़ रेढो या धड़ ॿाकरो त मुंहुं रेढो, इहो जेको आहे थी वियो आहे त असांखे ख़बर नथी पए त असांजो निज़ाम जेको आहे हलाए केरु पियो ऐं कहिड़ा फ़ैसिला किथां पिया थियनि, कहिड़ा फ़ैसिला कीअं पिया थियनि ऐं उनमें जेको आहे आइन जो रोल छा आहे, आइन ऐं कानून जो रोल छा आहे। जंहिं वक़्तु ज़रूरत पवे थी असांजो मौजूदा हाइब्रिड सिस्टम जेको आहे हिकिड़ो ऑर्डिनेंस जारी करे पंहिंजी पसंदि जो जेको आहे कानून जेको आहे उहो खणी था अचनि। तंहिं करे हीउ सॼो जेको सिलसिलो आहे उन सिलसिले खे नज़र में रखंदे पाण खे नज़र में रखूं था ऐं सम्झूं था त जेको आहे हीउ जेको आगा सिराज दुरानी जे घर ते जेको हमिलो जेको नेब जो जेको आहे चढ़ाई आहे उहा का नतीजा कोन ॾींदी। का मुल्क जे अंदरि आइन ऐं कानून जी बालादस्ती वारे ख़्वाब जी साभियां लाइ को रोल अदा करण जे बजाए हुनजो मनफ़ी असरु ई थींदो। बहरहाल नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो। वठूं था वक़्फ़ो, वापसि जी प्रोग्राम करते था असां गॾु अचो।